वजह दीदी वजह ने छोरी पे वडो कम तो करो अचो छड़ के बस सरकार मारे सही वडो कम तो कर सही हल तू पर मुसा छड़ के परे मारे का सवा कौन चली तुझे हल चुप करे हल खबरदार बंगला अरे दे हटी परे थी कंते वडो कम तो कयो थी वडी गाड़ी में तो सवेल गाड़ी अरे लो शो इनके चल ये तो सुने यार सुने 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 सुनो पानी खड़िया पानी तगड़ा तगड़ा सुने 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 बहादुर बहादुर मुके मुके बचाए बहादुर हाँ छूना अस्सलाम वालेकुम रैस अस्सलाम साईदाद वे कर खबर जमाने जी रैस मुल्क भरियो पियो आ रोज काना का वारदात थे पई पर पुलिस किथे आ ये वारदातूं छो नथी खत्म करे पुलिस रैस पुलिस में छा करे पुलिस दोहारन के बधी त अचे थी पर अदालत खां अॻे ई वॾा दोहार अची उनके छॾाए था वञनि वॾा ॾुहारी ये वॾा ॾुहारी कहिड़ा आहिनि बाबा से बंगुलाई मुजन पे त दोहारन जो साथ ॾींदा आहिनि ऐं दोहारी पालण बि अॼुकल्ह रवाज थी वियो आहे हिकिड़ो हाँ साईदाद सही तो चए जमहूरियत जे नाले ते तव्हांजे सियासतदाननि अवाम खे वॾो लुटियो आहे रैस सियासतदान त भली कहिड़ियूं बि जज़्बाती तकरीरूं कनि पर हाणे अवाम बि उनखे सम्झी वियो आहे खैर तूं छॾ हिन ॻाल्हियुनि खे सियासतदान असां खां ॾाढा आहिनि वॾा आहिनि तूं कर ख़बर इहो हाशिम ई सोडे का ख़बर ॾिनी या अञा वेठा था संग जूं चायूं पिया रैस सॼो मुल्क कचे में नथो पियो आहे हाशिम बंगुल मुजन ऐं सूमर फारूक पलियो सभु कचे वारे ॿेले में निकिरी विया आहिनि हिन जो मतिलब त कुझु न कुझु थियण वारो आहे पर हाशिम ऐं सोडे जो तोसां को राब्तो थियो आहे या न न रैस अञा को खरदिल नाहे निकितो ठीकु आहे तूं हाशिम वारनि सां राब्ते जी कोशिश कंदो रह ठीकु आहे रैस चाची ॾिसंदी वञ हिन बहादुर जा कम सुबुह सवेरे खां निकितो आहे घर खां वरंदे शाम अचे थी आहे हिन महिल ताईं न फोन न को न्यापो अथसि मुंहिंजी का फिकर अॼु अचे त ॾिस मां कीअं थी सिधो कयांसि वाह अड़ी ससी वाह चरी थी आई छा ईअं नाहे चइबो अदा बहादुर सुबुह सां निकितो आहे न त खेर सां राति जो घर मोटी ईंदो ससी तोखे ख़बर आहे त तुंहिंजो चाचो केॾी महिल घर खां निकितो आहे अॼु 8 ॾींहं अथसि घर जो पाणी बि कोन पीतो अथई चाची चाचा हाशिम जी त सॼी ज़िंदगी ईअं गुज़री वई आहे तो लाइ इहा नई ॻाल्हि न आहे पर बहादुर त हाणे कुझु ॾींहं थिया आहिनि जो एॾो लापरवाह थी वियो आहे ससी तूं को फिकर न कर दुआ करीस त अदा बहादुर खेरे सां घर मोटी अचे पोयां क्रोध ना ही कबो सोणी
सोनी 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 मुझे बैठ मुझे कौन चाहते हो पता चाहते हो सोनिया के सोनी बेहोश होती भैया सजो जग जहान सूणीअ के सतन राजन में तो ॻोल्हे ऐं ही नवाब साहब जेको हिन खे घर वठी आयो आहे सो भी नशे में धुत लगी पई आहे। छा प्यारियो अथई हिन खे ॿुधाए बहादुर कहिड़ो नशो ॾिनो अथई हिन खे? ही नशे में ना है बेहोश आ हाणे महिरबानी करे तूं मथे में सो विच बेहोश आहे पर छो को धक लॻो अथसि छा? अथी इहा मूंखे ख़बर ना आहे मूंखे इन ही हालत में मिली आहे खेसि जंहिं हालत में तव्हां ॾिसी रहिया आहियो। अदी तूं हीअं कर खीर गरम करे इनखे पीआरे ऐं हुनमें हैड मिलाइजां मां उतां कथे थी अचां। उतां करे छा जे लाइ तो वञे? बहादुर पहिरियों मुंहिंजे सवाल जो जवाब ॾे तोखे सूणी काथां मिली? सिकू डॉक्टर खे वठण वियो सोणी होश में अचे न त पोइ इन खां पुछी वठजां बाक़ी मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर त किथे मुंहिंजो थक न लॻी वञे। ससी ससी तू हिन जो ख्याल कर त मां खीर गरम करे अचां थी। साईं दादा तूं हिते खेर त आहे काॾे निकितो ई? तव्हांने पे आयुसि हाशिम भाउ तव्हांजा त नंबर बि बंदि पिया आहिनि पोइ मजबूर थी तव्हांने निकितुसि। छो साईं दादा ख़ैर त आहे न? हा सोडा सभु ख़ैर आहे पर रेस कांब खान तव्हां लाइ परेशान आहे ऐं रेस मूंखे चयो त मां तव्हां सां राब्तो कयां ऐं मिलां तव्हां सां ऐं ॿियो त तव्हांखे ॿुधायां त रेशम जी ख़बर पइजी वई आहे। कहिड़ी ख़बर? वॾी रेशम ई लौंग खे मुंहिंजे न गवा करायो हो पर हाशिम भाउ इहो विचां बंकुल धके रहियो आहे ऐं हाणे रेशम बंकुल जे कैद में आहे। छा पक बतई या रुगो अफ़वाह ॿुधा अथई? पक्की ख़बर न आहे भाउ हाशिम पर मूंखे संगत ईअं ॿुधायो आहे। त पोइ हलो त बाबल साईं ॾे हलूं उहो बि असांजो इंतज़ारु कंदो बाक़ी हाल अहिवाल हली उते था कयूं। साईं दादा भला का सोणीअ जी ख़बर पई? हा यार सोणी बि त असांजे राज जी आहे इज़त आहे असांजी ऐं हुनजो कंहिंखे ख़्याल ई न आहे। सोडा ही छा थो चई? छो ख़्याल कोन्हे? असांखे सोणीअ जो ओतिरो ई ख़्याल आहे जेतिरो वॾेरी रेशम जो। हाणे हलो त हलूं देर पई थिए सिज लहण वारो आहे। सोडा वे गाड़ी दे मुझे साईं इहो बंगुल त मोहम्मद में पधरो आहे हरू भरू ता उन ते तबार कयो। मुन्नाफ गद्दार ठग कंहिं जाइ जो बाबल साईं मूंखे त अॻे ई न बंगुल खाइण जी नियत ते शक हो त इहो गंद बंगुल कंदो पर एॾो वॾो गंद कंदो इहो त मूं सोचियो ई कोन हो। वज़ीर बंकुल खान दोस्ती ते दाग नथो लॻाए सघे इहो कमु हाशिम वारनि जो आहे इन्हनि हाशिम वारनि ई रेशम खे खयो आहे। वज़ीर बाबल साईं अवां बंगुल ते केस दाख़िल कयो लौंग जे खून जो केस बंगुल जी गीची में फिट कयो। बाबल साईं मां त चवां थो इन बंगुल खे काबू कयो। वज़ीर तूं वञी सूबेदार सिकंदर खे न्यापो ॾेसि त काबू खान मूंसां वॾो वहल करे वियो आहे। रेशम कहिड़ी बि हुई अदा करामत जी बेवा आहे मुंहिंजी भाॼाई हुई लौंग हुन सां ज़बरदस्ती शादी कई आहे लौंग कातिल अदा करामत जो हाणे वरी रेशम सां रईस काबू खान ज़बरदस्ती निकाह थो करे चवीस त मुंहिंजी मदद करे। ठीकु आहे बाबल साईं मां अॼु शाम ई वञी मिलांसि थो। वज़ीर इहो कमु अॼु शाम थियणु खपे सिकंदर खे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ। खजण तूं ॾह सिर वञ उनखे मुंहिंजो न्यापो ॾे हमरा हथियार खपनि ऐं वञी चईसि अॼु मूं ते ॾुखियो वक़्तु आयो आहे मुंहिंजी मदद करे असां बि कमु ईंदा आहियूं। हाज़ुर मज़न साईं मां वञा थो। ठीकु आहे हाणे तूं वञण जी कर। हा साईं। हाशिम इहा ॻाल्हि त पकी आहे त वॾेरी रेशम खे न मुंजन अगवा करायो आहे ऐं लौंग खे ज़मीन जी लालच में मारायो बि मुंजन आहे त हू रेशम सां शादी करे रेशम जी ज़मीन हड़प कंदो। रेशम जेकॾहिं ईअं हो त पोइ इन मुंजन खे मेले में रुलण जी कहिड़ी ज़रूरत हुई? लौंग खे बि मारे छॾियईं त निकाह करण में देर छो कई? इहो सभु ड्रामो हो हाशिम जेका जुट सां छड़ी हुई न उहा त थी वई
माण्हुनि जो रेस काबू खान तां वेसा ई खजी वियो ही रेस काबू खान जेको सामुन जो सरदार हुयो नंगन जो नंगपाल हुयो उहो रेस काबू खान पंहिंजे राज जी औरतुनि खे बि नथो बचाए सघे कहिड़ो कंद खणी मां हलंदुसि मुंहिंजी पग मेरी थी वई आहे पग मुंहिंजो दामन दागदार थी वियो आहे ऐं इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुजन ऐं बंगुल जी रत साईं थो पी सघे थो हाणे ॾींदासूं इन ॿिन्ही जो रत बाबल साईं हाणे ॾींदासूं छो त अॼु ताईं न को हथ काबू खान जी इज्जत ताईं पहुतो आहे ऐं न बाबा साईं को हथ पहुचण ॾींदासीं बाबा साईं इहो मुजन ऐं बंगुल को एॾा मोतबर आहिनि छा इन्हनि तव्हां सां उचाए पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे इन्हनि ॿिन्ही जा जेकॾहिं पटका धोड़ लॻायासीं त असांजो नालो मटाए छॾियो आसिम खान छा थियो तोखे घर अचां न फोन छो कई अथई फोन बंदि कर हाशिमा फोन बंद न कजाए जरूरी कम आहे हाणे जल्दी ॿुधाए कमु कहिड़ो अथई हाशिमा सुनी मिली वई आहे छा सोनी मिली वई आहे हा सोनी खे अदा बहादुर घर वठी आयो आहे ऐं हिन वक़्तु सोनी हिन घर में मौजूद आहे सोनी बहादुर जे घर ठीकु आहे मां तोखां हाल हवाल वठां थो फोन बंदि कर देखो राजू सोनी बहादुर वठा हा रे सर सोनी बहादुर जे घर में आहे अच्छा इहो ॾाढो बुरो थियो रे सही इहो त ॾाढो सुठो थियो छो त सोनीअ खे बहादुर बाज़ियाब कराए पंहिंजे घर वठी आयो आहे रे सर तव्हां इहो न सोचो त सोनीअ खे बहादुर अगवा कयो हूंदो खैर पाणे सभु ख़बर पइजी वेंदी ॾिस इहा ॻाल्हि ॿाहिरि वांगुरु जंग में पखेड़जी वई आहे लॻे थो इहो मुजन घटि न कंदो अरे इहो ॾिठल आहे मुजन अहिड़ा मुजन जहिड़ा मां खाॿे खीसे में खयो वठंदो आहियां छा कंदो इहो मुजन मां को हुनजे कड़े ते वेठो आहे या ॿ टे अन जूं ॿोलियूं मुड़े मोकिलींदो आहे ॾिस ॿुधो दम त मुजन वॾनि वॾनि माण्हुनि सां राब्ता थो करे छितो थी पियो आहे चवे थो त इहे बंगुल सां सभु परारे कंदुसि पुलिस खे बि वॾियूं वॾियूं दरख़्वास्तूं ॾिनियूं अथई छो मुंहिंजे शहपरनि खे ई लोॾो न आहे छा कंदो इहो मुजन हमारी बिली हमसे मियाओ अरे ॾे रोशू कहिड़ो हिनखे सबूत आहे त रेशम मूं वटि आहे हा ऐं दुनिया वारनि खे कहिड़ी ख़बर आहे त रेशम बंगुल खान वटि आहे पर जे कंहिं चयो त मां मञंदुसि कोन कसम खणी ईंदुसि त रेशम मूं वटि आहे ई कान त बसि ॻाल्हि ई ख़तमु रेस जे मञंदव न त पोइ निकाह कीअं कंदव अरे बाबा जेसे ताईं निकाह न थींदो तेसे ताईं वेठा नमूना समूना टाल मटर कंदासीं जेसे ताईं कंहिं ॻाल्हि ते पुॼूं पुलिस खे मां पाण ई मुंहुं ॾींदुसि बाक़ी रहियो इहो मुजन लाइ चनेसर ई काफ़ी आहे पर इहो चनेसर आहे किथे रेस इहो नबू कमदार ऐं चनेसर ॿई असां वारे फार्म हाउस ते वेठा आहियूं रशू हिन चनेसर खे न्यापो ॾिजांइ त मूं वटि अची रहे फार्म हाउस ते छा थो करे बहादुर सच सच ॿुधाए जे कूड़ ॻाल्हाई न त मुंहिंजो मीटर फिरी वेंदो ऐं मूंखे कसम पेता करण वारे जो मां तोखे कीले मारींदुसि आसिम खान पंहिंजी औकात में रह मां कयां थो तुंहिंजी इज्जत ऐं तूं वञी तो वधंदो तूं आहीं छा जो मूंखे कीले मारींदे हाशिम होश में थी ॻाल्हाए बहादुर सच थो ॻाल्हाए मां वञी हुन जाइ ते पहुतोसि जिते वॾी रेशम ऐं सुहिणी कैद हुयूं उन्हनि जे मथां जाड़ो पहिरो ॾेई रहियो हो मूंखे जाड़े ॿुधायो त ॿिन्ही छोकिरियुनि खे मुजन अगवा करायो आहे सोनीअ खे होश अची वियो आहे सोनी चवे थी त मुंहिंजी मदद त बहादुर कई हुई बहादुर बेगुनाह आहे
ऐं हू त असांजो मौसन आहे। बस न हाणे त अची वई न एतबार, हाणे तुंहिंजी ज़ाल पई ॻाल्हाए। हा बहादुर, मूंखे एतबार अची वियो। हाणे मां तो तव्हांखे इहो किस्सो ॿुधायां। ॻाल्हि दरअसल हीअ आहे, थियो कुझु हीअं आहे त इन जो मतिलब त हाणे असां सोणीअ सां मिली सघूं था? न, फिलहाल वो मेरे ख्याल में आराम कर। सभिनी खे इतला हुजे त माई फ़कीरियाणी पैसा कोन थी वठे, जंहिंजो बि कमु करे थी ख़ुदा कारण कमु करे थी। को नज़र न्याज़ कंहिंखे ॾियणो हुजे त ॿाहिरि चंदे जी पेती पई आहे, उन में तव्हां विझंदा वञो, उन में पैसा विझी ऐं सवाब हासिल कयो। अञा बि को ॿियो सवाल ई हुजे तो अचे ऐं पंहिंजो सुवाल ॿुधाए, छाजे करे असांखे ॿिया इलाही कम आहिनि। भाई फ़कीराणी, तू दिल जा राज जाने थी वञी, तू त का वॾी पहुतल आहे। तुंहिंजे दर तां त केर बि खाली नाहे वियो, पोइ मूंखे मुंहिंजी सोणी छो नथी मिले? हक 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 हक। भुली भुली भाण आई साबी न भुली। फारूक तू इल्म जो इनकारिया मुनकर आई, तू मुनकर आई, तोखे सूफिन दरवेशन जो कदर ना है। तुझे अंदर में खोटा तो मूं ते शक कयो, पर मूं तोखे बख्श कयो, मूं तोखे माफ कयो। वन वन तुझी सोणी बहादुर जे कमरे में बहादुर जे बेड ते सुती पई थई। गदरवा पंहिंजे केसनि जी ज़मानत कराए छॾी आहे। काबू खान मुते कूड़ा इल्ज़ाम आया हुआ, उन ज़मीन जी लालच में अची लहूं खे गुम कराए छॾियो आहे ऐं हाणे रेशम सां निकाह करे उनजी मिल्कियत फवानो चाहे। जॾहिं मूंखे इहा ख़बर पई न, तॾहिं मां रेशम खे ॻोल्हण लाइ ॿेले में लही पियोसि, पर ॿेले मां आशिम सोटो रेशम खे खंभे खणी आ। देर न कर, रेशम खे बाज़ियाब कराए कोर्ट में चाड़। जन्म जे अखियुनि ते पट्टी ना आहे बदल। मां सभु कुझु सम्झां थो, पर छा कयां जो मूं वटि सबूत न आहे। मूंखे ख़बर आहे त केरु ॾोही आहे ऐं केरु बेॾोही, ऐं कानून खां केरु बि ॾाढो न आहे, छो त कानून आहे त सभु कुझु आहे। मुजन साईं मुंहिंजो दोस्त आहे ऐं हर वक़्तु तव्हांखे कमु आयो आहे। अॼु जॾहिं मुजन साईं ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त तव्हां अखियूं ॿुटियूं आहिनि। वाह सूबेदार साहब, वाह वाह जी यारी मलाई अथई। माई माई बस हाँ, आवाज हेठ कर। माई बसरा हूंदी तुंहिंजी मां। मां फ़कीरियाणी आहियां। हक 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 हक। जेकॾहिं हुते सोणी न हूंदी त पोइ ये सॼी महफ़िल ॿुधाई थी। जेकॾहिं तुंहिंजी सोणी उते बेड ते न आहे त मां पंहिंजो अधु मथे जो कूड़ाईंदसि, पर जेकॾहिं सच निकितो आहे तुंहिंजी सोणी उते बेड ते मिली त जुर्माने जा 50,000 भराईंदीसांइ। मूंखे क़बूल आहे। त पोइ वञ वञ, पंहिंजे अखियुनि सां वञी ॾिसी अच। जंहिंजे लाइ तूं मरे थो उहा दौलत ते मुई पई थई, दौलत ते मुई पई थई। मुंहिंजा फ़कीर ऐं ख़लीफ़ा तोसां गॾु हलंदा। उठ। ठीकु आहे माई फ़कीराणी। हलो हलो बाबा हलो, अचो अचो हेॾा। सिकंदर साहब, रेशम असांजो नंग आहे, इहो तव्हां पाण ॼाणो था। रेशम असांखे हर हाल में घुर्जे। हुजनि साईं, रेशम को वखर न आहे जो हट ते विकामंदी हुजे। रेशम त जीअरी जाॻंदी औरत आहे, मां उनखे कोर्ट जे हवाले कंदुसि।
पोइ रेशम जी मर्ज़ी आहे, जंहिं वटि वणेसि तंहिं वटि वञी रहे। मां 100 सैकड़ो सच थो चवां, रेशम काबू खान वटि आहे। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे त गदर जे करे मूं हथियार खया न, त तूं चवंदे कानून हथ में न खण। इन करे मां तोखे थो चवां, रेशम खे बाज़ियाब कराए। त तोखे त ख़बर आहे न मुजनि जूं मौजूं ॿोड़ीनि या लोड़ीनि। सूबेदार साहब, वारो कयो, जल्दी रेशम खे बाज़ाब करायो। हुजनि साईं, मां पूरी कोशिश करे रहियो आहियां। उमेद आहे त जल्द वॾेरी रेशम बाज़ियाब थींदी। हाणे मां हलां थो। न सुनी, तू सुम, आराम कर। तू अञा ठीक न आहे, तोखे आराम जी सख्त ज़रूरत आहे। मां हाणे ठीकु आहियां बहादुर। असां पोरे त माण्हू सख़्त जान आहियूं। इहा हल्की फुल्की तकलीफ़ असांखे महसूस न आहे थींदी। हाणे कीअं थी भाई सुनी? बहादुर, मां सोचां पई त हाणे तुंहिंजो इहो एहसान मां कीअं लाहे सघंदसि। तूं त मूंखे नई ज़िंदगी ॾिनी आहे। जेकॾहिं तूं मूंखे न बचाई आहे त ख़बर न आहे मुंहिंजो लाइ छा थिए हा। मुंहिंजो लाश बि मुंहिंजे मालिकनि खे न मिले हा। संग जा जानवर मूंखे खाई वञनि हा। सोनी, शायद तोखे बचाइण मुंहिंजे नसीब में लिखियल हुयो, न त तोखे ॻोल्हण लाइ त ॿिया बि खोड़ सारा माण्हू निकितल हुआ। पर अला साईं तोखे मुंहिंजे हथां ई बचायो। तोखे ॻोल्हण लाइ त चाचा सूमर बि निकितल हो, फारूक ऐं हाशिम बि ॿेले में लथल हुआ, पर तुंहिंजे नसीब में मुंहिंजो सहारो ई लिखियल हो। पंहिंजा पल में मटिजी वञनि था, रिश्ता नाता कटिजी वञनि था। प्यार जे कंध ते आहे काती कंडन जी आ। हाँ बहादुर, सचो आहियूं। ही ज़िंदगी मूं वटि तुंहिंजी ॾिनल अमानत आहे। हाणे महिरबानी करे मुंहिंजी अमानत में ख़यानत न कयो। तव्हां आराम कयो। पर बहादुर, वॾेरी रेशम जो छा थियो? छा तोखे ख़बर आहे? हाँ सुनी, वॾेरी रेशम खे इहो बंगुल खंबे खणी वियो आहे। बंगुल? पर इहो बि त वॾो सालिम आहे। अल्लाह ख़ैर कंदो, तूं हाणे आराम कर।